जान तिन तां सदके जेके सिंधी सिखनि था। मुंहिंजी जान तिन तां सदके जेके सिंधी सिखनि था। माउ पीउ जा ही दुलारा जेके जातीअ जो मान कनि था। माउ पीउ जा ही दुलारा जेके जातीअ जो मान कनि था। असांजा वॾा हिक ॿिए खे दाह कंदा आहिनि त असांजा ॿार त सिंधीअ में कोन था ॻाल्हाइनि, मथो हणी हणी वेठा आहियूं। अरे अमड़ मुंहिंजी, तव्हां मुंहिंजे मथां एॾी महिनत न कयो, बसि हिकिड़ी महिरबानी कयो मूं ते कि मूं सां, ससु सां, सहुरे सां, ॾेराणीअ सां, ॾेर सां, मामा सां, मामीअ सां, आड़े पाड़े वारनि सां, सभिनि सां सिंधीअ में ॻाल्हायो। पोइ ॾिसो मां केतिरी सुठी ऐं मिठड़ी सिंधी थी ॻाल्हायां। सिंधी त मां हाणे बि ॻाल्हाईंदी आहियां। जीअं मां चवंदी आहियां, मम्मी खीर त ॾियो, पर तव्हांजो जवाबु ईंदो आहे, अभी गरम कर रही हूँ। मम्मी पानी, खुद उठ के नहीं पी सकती, सब तुम्हें हाथ में चाहिए। मम्मी फुल्को, 2 हाथ है मेरे, 10 हाथ नहीं है, दे रही हूँ। अॼु मां तव्हांखे हिकु ॻाल्हि थी ॿुधाइण वञां कि कीअं असांजे वॾनि जे सिंधी ॻाल्हाइण जे करे सिंधियत जो केतिरो वधारो थियो आहे। असांजी गली में हिकु सत्या आंटी रहंदी आहे। उहा पंडित आहे। उनजी धीअ जो नालो अंकिता शर्मा आहे। उहा हेतिरी त सुठी सिंधी ॻाल्हाईंदी आहे कि तव्हां ॿुधी करे वाइड़ा ई थी वेंदव। अंकिता हिंदीअ में ॻाल्हाईंदी हुई, पर असांजा वॾा हुन सां सिंधीअ में ॻाल्हाईंदा हुआ। हिन जे करे उहा बि सिंधी सिखी वई। हाणे तव्हां ख़ुदि सोचो कि जेकॾहिं उहा हिंदू थी करे सिंधीअ में ॻाल्हाए थी सघे, पोइ असांजी त मातृभाषा ई सिंधी आहे, असां छो नथा ॻाल्हाए था सघूं? अरे अमड़ मुंहिंजी, तूं हथु त ॾे, मां हलण सां इनकार कयां त मां ॾोही। तूं कोशिश त कर, मां कोशिश करण सां इनकार कयां त मां ॾोही। तूं हुक्म ॾे, मां हुक्म मञण सां इनकार कयां त मां ॾोही। तूं ॻाल्हाए था सही, मां ॻाल्हाइण सां इनकार कयां त मां ॾोही। जय झूलेलाल।